अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यार मां दावत ते वञा थो। असल में छा आहे दावत आहे मांखे। चाय तो पी दावत ते हलूं था। खैर को मसलो यार जी जी भली ठीक है चाय पियो था। ॿियो ख़ैर आहे साईं ख़ुशि आहियो तबियत से का दावत यार दोस्त आहे हिकिड़ो उनजी दावत आहे। हाँ बस कार्ड मिलियो मां चयो ठीक आहे। हाँ जी आओ काथे काथों आहे हे तो दिख में आहे नजदीक हलूं था को मसलो ही ना कार्ड कार्ड हिकिड़ो मिलियल आहे मांखे समझ दो कर किसी अरे अब काल थे टे टे चार चार जना अब ये चंदा चरियो तो ना यार फर्क ही न पइदो कुछ चाय को मसलो ही ना है तू चाय पी ना हलूं था मसलो यार ॿियो कुझु न आहे वो भी जो दावत भली आहे लेकिन कार्ड हिकिड़ो आहे यार मज़ो न थींदो। कौन लिख रही है 1000 लिख रही है सुना वो 1000 लिख रही है तो तुम हलूं था भैया 1000 रुपए मानो फ्री था हलूं था 1000 में मां समझा तो इन ॻाल्हि खे थोड़ो थोड़ो समझ बाबा दावत भली आहे भली और तभी तो चला तुम हलो अरे यार ये पाजी अरे अरे 1000 तो लिख रहा है तो ना 1000 लिख रहा हूं 1000 तो लिख रहा है तो ये बजना हलंदा वे बी मां चाय पिया चाय भूख भी ॾाढी लगी असा के वही बड़ी डाय का दिया अदा बी ते सही नहीं साथ था हाली यार चाहण जो ना कोई मसलो अरे हाने मसलो छा ना एकले के कार्ड दे ना बजना पे पाणा वर्ते मैं ट्रे जना 1000 लिख रहा हूं ता चार बेस्ती नहीं पे समझ दो बेस्ती पा यार अरे अगले के शर्म अचण खपे ना असा है इन तो असा छा के चले आदा गाल हिकड़े जी दावत हिकड़ो कार्ड मिलियल आहे समझ दो कर तू ना गाल ही ना तो समझे अरे बाबा बिल्कुल तो एकड़े असा ना मजो था ठीक है ना दाल रखे तो मिला ना ठीक है 1000 रुपए लिख रही आओ ठीक है असा भाई हलो दा तू गड़ उड़ तो के चंदा अरे छोटी आ चंदा तो गाल बुध बाबा हिंदू कार्ड मिला ना 1000 रुपए दे सो असा तो भाई गड़ हलूं था ना जरा हां गड़ हला तो ने गडी के पेरो मां वने पोता ओ से छडी ना चरे आओ गाल बुध तू हुंदे तो चंदा तो बाबा ने के छोटी आयो हां या गाल तो बाकी ई अगलो मां अगे अगे हो जो दावत वाला जबरदस्त दावत जी 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 पांचो तो ना है नु मुझे पांचो ना संगत है पूछो तो ना है तू कुछ ना चले यार 1000 रुपए के बजना पे किए वनु बेटा मके केना था जबरदस्त बात मानो कसम हला ही हला मच्छी चाय पियो हलूं था पी चाय पी सारी मोबाइल बी मां सोचण की केड़ी गाल सोचे छा के लाए है तो संगत अरे तेरे 1000 रुपए हुए तू भरे तो तारे से करे पे दोस्त खाए इंदा तो घरों ही तो यार मसलो ॿियो कुझु न आहे दावत भली आहे दावत इन करे भाई शाला पंहिंजी दिलि थी सोचे समझ थो छॾे हां तू दावत चङी आहे बस दावत चङी आहे असां तॾहिं त चऊं था दावत चङी आहे हलूं था यार 1000 रुपए लिख रहे हैं 1000 रुपए लिख रहे हैं तॾहिं त समझ यार वठिया हिकु में ॿियो वरी काने थींदा अरे हे मां सां करूं तो न जरा पोता नहीं वञो दावत तो करे था ये के सुञाणी दो आओ मां खाई जा पोइ हां तू भी आंदे ना बस भाई अलग कर दे तो मैं कोन सो गयो ये कर पेरे मां ने पोता ना हलंदा दे गड हलंदा दे तो दोस्त हलंदा दे और मिलंदा दे कंदा वो खुश थी दोस्त ना गड आयो अच्छा दिल में भले सारी हुनी तो ये बहुत मत लगे तो जो पाओ के एरो कम करे जो माती का दावत भी नसीब न थी न खाया को मसलो ना है हां बा मां तो छड पेरे मां वने पोता ना वही ये तो को आसा के जान था दावत छोड़ी या कार तो मिला ना हम तो ना गड हलंदा चले बेकारी करदा तू नाल दे अरे कोई कहीं का बाबा 1000 का भरो खड़ी से मां का गड में दावत तो 1000 रुपए तो बोलो सदी का कर दो गोठी नहीं ना वजो यार दावत भली आ अलिया बाबा गोठी का बोले बड़ी दावत की सुठी बड़ी दावत है ना हां गड हलंदा 1000 रुपए वो कराई दे दोस्तों फोन आया हेलो कट जी छडे दिन के दावत लिखाई दे ओए लिखाई भाई खाई दे भी रहते 1000 रुपए लिखाई दो 1000 रुपए लिखाई दे एक छा खाई दिया बा यार अफलातून के दावत आ अफलातून के घट में अफलातून के छा वाला सजो अफलातून तूफान को नहीं अरे बाबा गाल 1000 रुपए लिखाई दे सब बजा खाई तू छा खाई दे बकरा उड़ो या बकरा उड़ो 1000 रुपए पर भला तू घर में चलो पैसा लिखाई पोट ही हलो मर्जी ऐसा जेकर तो रातो दोस्त आप तो 1000 रुपए का आजकल 1000 रुपए छा है बापू आओ कुछ भी ना है खर्चन से तो महंगा थिया या भी गाल अभी इनी करे ये गाल ना पो मां चो दावत सभा भली आ अरे वो भली है अरे मगर तो गला गला लगे हूं
दावत जो करे करो छा लाला तूं मां तो चाय जला चाय पियारी थी आओ हां चाय पियो हलो जी मां पिया हले अदा हाणे ॻाल्हि ॿुधो मां जेको ॾिसी करे वरी मोटी अचां थो तो कटे हलूं था ठीकु आहे मोटी ईंदे न हा मोटी चवंदो मोटी वेठा आहिनि इंतज़ार में वेठा हुआ ख़बर न दवाई तो लाइ ख़बर पर यार ॻाल्हि ॿुध असांखे माना ॾिसणु घुरिजे पहिरियों यार हिकिड़ो दोस्त असांखे गॾु करे जेको आहे मिलाए थो हिकिड़ी दावत ॾिए थो ठीकु आहे यार माण्हुनि खे एतिरो थिए जेको आहे हिकिड़े गार्ड ते 4-4 ॼणा 5-5 ॼणा वञनि था इहो असांजो शान न आहे असांखे कोशिशि करणु घुरिजे अॻे सां साथ ॾियूं अॻे जी ख़ुशी में शामिल थियूं ऐं 3-3 ॼणा 4-4 ॼणा गॾु थी करे हलूं असांजो शान न आहे यार इहो मुनासिब बि न आहे हाणे महिरबानी कयो नाराज़ न थीजो मां पाण अकेलो वञा थो उन वीचारे खे मदद बि कंदुमि ऐं कुझु वरी उन सां ताउन बि कंदुमि नाराज़ तमामु ज़बरदस्त नाराज़ न थीजो बाबा हक़ीक़त में इहे थियणु खपे असां हक़ीक़त में कार्ड हिकिड़ो मिलंदो आहे 3-3 ॼणा ईंदा यार इहे मुनासिब न आहिनि असांखे एहसास करणु खपे हिकिड़ो दोस्त हेतिरी असां लाइ ख़र्च करे एतिरा एटम करे थो एतिरो ख़र्च करे थो असां 1000 रुपए जा 500 रुपए लिखायूं था उन लाइ 3-3 ॼणा वञूं था उनजे मथां छा गुज़रंदी हूंदी ग़रीब जे लाइ यार तूं वाक़ई यार अफलातून सलाम आहे तोखे ॿीहर इंशाल्लाह मां दोस्तनि खे इहो ई मैसेज ॾींदुसि जेकॾहिं कंहिं दोस्त जी दावत तव्हांखे मिले थी ऐं हिकिड़ो कार्ड मिले थो हिकिड़ो माण्हू तव्हांजी महिरबानी वीडियो ॾिसंदा वीडियो खे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा ऐं असांखे कमेंट्स कंदा असांखे वीडियो कीअं लॻी महिरबानी